अस्सलाम वालेकुम दोस्तों मैं देखी तुम बिल्कुल ठीक ठाक जी हो दोस्तों। असा ही तव्हांखे एक मंज़र ॾिसी पिया जेको कल शाम जो यानी 21 तारीख़ ते ही तूफ़ान आयो हो असांजे कोरक काछो जोही दादू इन आस पास इलाइक़नि में। जी तूफ़ान का पोइ गड़े सां गॾु बरसात थी। ही तव्हांखे असां मंज़र ॾिसी पिया। रब माफ़ी जे मतलब घणनि ग़रीबनि जा फसल तैयार आहिनि। ख़ासि तौर ते सिंध में कणिक जो टाइम आहे जंहिंमें नुक़सानु थींदो रहंदो आहे। हीउ मंज़र तव्हांखे ॾिसी पिया, तव्हां ॾिसो केॾो ख़ौफ़नाक लॻे पियो। यकीन कयो रुॻी वीडियो ॾिसण में त कुझु बि न आहे। जिन में असां ॾिठोसीं असांखे जंहिं महिल घेराव कयो तूफ़ान विच में अची वियासीं त छा असर हुयो ऐं इंसान जे बर्दाश्त जी ॻाल्हि न हुई। बसि रब माफ़ी ॾिए।